जमादार जबल असांजे केड़ो एहसान कियो थई जो वेठो हिते खंभड़ाटी वणी। बस कनी ने खबर अफकना जोशना ई सरदार तो हित के वा अमोस जबल सरदार संघार खाने जो ताका नचवी सूबेदार साहब जबल जानिया है असांजो। मैं उठ घेरियात मरे व सरदार कना कदर सरदार चायग नुम अराका करोस कना कदर जबल खान ठिकरन सा भरल डब्बो ठड़काईंदो वती असां त बाबा यो ठुफ नथा समझूं। मुंशी मियारा मां सब कुछ समझां सो। वडी गाला थलदार साहब तहां थम दोस्ता मुझो ताल्लुक आहे बिरोही दोस्तन सां। चवे पियो त मां तव्हां जो खादम आहियां ऐं सरदार ही कदर जाने मुझो। सरदार असां फुरकान जे दोस्त जो लाश अस्पताल मोकले छडियो आहे। हाणे असां की इजाजत इजाजत हलबो या हलपबो पेट्रोल ना खर्च हलबो सरदार सगार खान सखी बंदगो से जबल खान पहुची वेंदो खर्चो। तव्हां हाणे हलो। नुमा मंशा सरदार ने खबर अफकना जोशना हलो जोचना इमोशना माशाल्लाह सरदार माशाल्लाह। निसार जी किबला पहुंचाए खर्चो। जेको हुकुम सरकार। अले मुंह में थो लगी मां का भिता को दबल आया। अड़े असां ते ना है ने पांजे मुंह हुंदा शिकार वगैरह कंदा हुंदा या लड़ंदा हुंदा पर न जबल अबूर अमर के न साहब झीड़ो थियो आहे शायद हलो तो पकड़ियूं। आ साहब नुम हिम्बो ई रोम केव अरे दबल 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 हां बे त बनी न सफा ने बागो अडेस खणी खबरदार अबूर खसकोट देर सुने तू केर ई जमादार जबल उठ ने खबर अफकना जोशना राहत बो खर्ची दे। सरदार सरदार तितने जेब खाली से अल्लाह का ओ ढोड़ न त असांजे झेड़े में छटजी वेंदे। परवाह कपबो ई नफरी किद्रोट ने खबर अफकना जोशना